अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुची रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। तो पहिरियों तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी त दोलाब ड्रामे जो जेको टाइम आहे उहो चेंज थी चुको आहे। दोलाब ड्रामे खे हाणे राति जो 8 वॻे हलायो वेंदो। तो हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जे पीउ सोडल खे हितां भॼाए कढी छॾींदो। यानी सोडल खे चवंदो त अगरि तूं हितां न निकिरंदे त पोइ मुराद तोखे मारे छॾींदो, उनजे करे तोखे हर हाल में हितां निकिरणो पवंदो। यानी तोखे पंहिंजी ज़िंदगी बचाइणी पवंदी। तोखे अगरि गुलपरी वटि न सही वञिणो आहे त पोइ तोखे पंहिंजी ज़िंदगी बचाइणी पवंदी। सोडल चवंदो त बाबा मूं गुलपरी सां वाइदो कयो आहे, मां गुलपरी खे अकेलो कॾहिं बि न छॾींदुसि ऐं उन में जो हर हाल में साथ ॾींदो ईंदुसि ऐं ॾींदो रहंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद खे अली खान हाली फ़िलहाल कॾहिं बि हथ न ईंदो त मुराद घणो परेशान हूंदो। मुराद मरियम खे चवंदो त हिकु पासे सोट जो मसइलो आहे ऐं ॿिए पासे अली खान जो मसइलो आहे। हाणे मां कहिड़े मसइले खे मुंहुं ॾियां, यानी इन सोट मूंखे मुझाए छॾियो आहे। हाणे कयां त आख़िरकार छा कयां। हिकु पासे अली खान जी ज़िंदगी जो सुवाल आहे ऐं ॿिए पासे असांजी ज़िंदगी जो सुवाल आहे, यानी ॿिए पासे गुलपरी जो सुवाल आहे। हाणे मां आख़िरकार कंहिंखे मुंहुं ॾियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर मिठल खे आज़ादु करण लाइ पूरी कोशिशि कंदा ऐं हू रेस मंसूर सां बि ॻाल्हाईंदा। रेस मंसूर खे चवंदा त तूं मुराद सां ॻाल्हाए, असांखे मिठल आज़ादु कराए ॾे। रेस मंसूर चवंदो त अगरि तव्हां जेसीं ताईं अली खान खे आज़ादु नथा करियो जेसीं ताईं मुराद मिठल तां कॾहिं बि हथ न खणंदो, न ई वरी हू मिठल खे आज़ादु कंदो। उनजे करे तव्हांखे हाणे अली खान खे आज़ादु करणो पवंदो। अगरि तव्हां जेकॾहिं अली खान खे आज़ादु न कयो त पोइ मिठल जो लाश अव्हांखे मिलंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।